कि तारी साफ़ रात में तव्हां आसमान ॾिसी करे हज़ारे तारनि जो बहितर नमूने सां नज़ारो वठी सघो था। पर आख़िर तारो छा आहे? तारो गरम चमकंदड़ गैसनि जो हिकु वॾो गोलो आहे जेको पंहिंजे शकली कशिश या ग्रेविटेशनल फोर्स जे वसीले ॿधियल आहिनि। तारा मुख़्तलिफ़ जिसामतनि, रंगनि, गर्मी पदनि ऐं चमक वारा हूंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं अजीब ख़ासियतूं पिणु रखंदा आहिनि। धरती जे सभ खां वेझड़ाई वारो तारो असांजो पंहिंजो सिज आहे। त ॿई दुनिया या फिज़िकल वर्ल्ड में हर शइ जीअं तारा पैदा थियनि था, पंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं गुज़ारनि था ऐं आख़िर में फ़ना थी वेंदा आहिनि। कॾहिं कॾहिं उन्हनि जो अंत शानदार तरीक़े सां थिए थो। जेतोणीकि तारा हक़ीक़त में ज़िंदा न आहिनि, पर उन्हनि जी ज़िंदगी जो हिकु चकर या गर्दान आहे, मरहला ऐं ॾहाका आहिनि जिन मां उहे शुरू खां आख़िर ताईं गुज़रनि था। इब्तिदा में फ़क़ति मटी ऐं गैस हूंदी आहे। हिंद जो क़ामत मालिकुली ककर खे तारनि जी नर्सरी या स्टेलर नर्सरी सॾियो वेंदो आहे ऐं हितां खां ई तारे जी शुरूआति थिए थी। ककर में पैदा थींदड़ हंगामा खेज़ सिलसिले जे नतीजे में मवाद जूं गंढियूं या झुंड पैदा थियनि था। जॾहिं गंढियूं तमामु वॾियूं हूंदियूं आहिनि त उहे पंहिंजी शकली कशिश हेठि किरी पवंदियूं आहिनि या उहे दॿिजी वेंदियूं आहिनि, जंहिंजे करे हिकु मर्कज़ी हिसो या कोर ठहे थो जेको गरम थियणु शुरू थिए थो। हिन गरम मर्कज़ी हिसे खे प्रोटो तारो या प्रोटो स्टार सॾियो वेंदो आहे। प्रोटो तारे जी शकली कशिश वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु मटी ऐं गैस खे पंहिंजे तरफ़ छिकींदी रहंदी आहे ऐं वधंदड़ मायो मर्कज़ी हिसे खे वधीक गरम ऐं घाटे करण जो सबबु बणिजंदो आहे। जॾहिं हिकु भेरो मर्कज़ी हिसो तमामु घणो गरम ऐं घणी घटाई वारो थी वेंदो आहे त पोइ न्यूक्लियाई ॻंढाइपे जो अमल या फ्यूजन शुरू थी वेंदो आहे ऐं हाइड्रोजन गैस हीलियम में तब्दील थियणु शुरू थी वेंदी आहे। हिकु तारो जंहिंमें हाइड्रोजन जे न्यूक्लियाई ॻंढाइपे जो अमल या फ्यूजन जो अमल थी रहियो आहे, उहो हाणे प्रोटो तारो न रहंदो, पर मर्कज़ी सिलसिले या मेन सीक्वेंस नाले मरहले में दाख़िल थी वेंदो आहे। मर्कज़ी सिलसिले ते तारे जी ज़िंदगी शकली कशिश जे ख़िलाफ़ हिकु लॻातार जंग हूंदी आहे। तारा एतिरा त वॾा हूंदा आहिनि जो जेकॾहिं उन्हनि ते फ़क़ति शकली कशिश ई कमु कंदी हुजे हा त उहे हिकदमि सां पंहिंजे हेठि ई दॿिजी या किरी पवनि हा। ख़ुशकिस्मती सां तारनि में तमामु घणी घाटाई रखंदड़ मर्कज़ी हिसा हूंदा आहिनि जेके दाब खे पैदा कनि था ऐं शकली कशिश जे ख़िलाफ़ कमु कंदे तवाज़ुन जी हालत या इक्विलिब्रियम खे पैदा कनि था। को बि तारो उन वक़्तु ताईं बहितर हालत में रहंदो जेसीं ताईं गैसनि खे अंदरीं तरफ़ छिकींदड़ शकली कशिश जी क़ुवत ऐं गैसनि खे ॿाहिरीं तरफ़ ॾांहुं धिकींदड़ मर्कज़ी हिसे जो दाब तवाज़ुन जी हालत में रहंदो आहे। तंहिं हूंदे बि जॾहिं तारो हाइड्रोजन ख़तमु करे हीलियम में तब्दील थी वेंदो ऐं जॾहिं ईअं थिए थो त शकली क़ुवत फाते बणिजी वेंदी आहे। तारे जा अंदरियां तह किरण लॻंदा आहिनि जंहिंजे नतीजे में मर्कज़ में गर्मी ऐं दाब वधी वञे थो। इन विच में ॿाहिरियां तह पंहिंजे आम रवाजी जसामत खां सवें भेरा वधी वेंदा आहिनि ऐं तारो हिकु ॻाढ़ो देव या रेड जाइंट बणिजी वेंदो आहे। या जेकॾहिं असुलुगो तारो तमामु घणो मायो रखंदड़ हूंदो आहे त पोइ उहो हिकु ॻाढ़ो देव क़ामत या रेड सुपर जाइंट बणिजी वेंदो। जॾहिं हिकु विचोले जसामत जो तारो ॻाढ़ो देव बणिजे थो त इन जे मर्कज़ में आर्ज़ी तौर ते तमामु घणो गर्मीपत ऐं दाब हूंदो आहे त जीअं हीलियम खे कार्बन में तब्दील करे तारे खे वधीक दॿजण खां रोके सघिजे। जॾहिं हीलियम ख़तमु थी वेंदी आहे तंहिं हूंदे बि मर्कज़ी हिसो ॿीहर दॿिजी वेंदो आहे ऐं तारे जा ॿाहिरियां ते उॾामी वेंदा आहिनि। दॿियल मर्कज़ी हिसो अछो जामड़ो या वाइट ड्वार्फ बणिजी वेंदो आहे। उहो आहिस्ता आहिस्ता थधो थींदड़ कंहिं तारे जो बची वियल हिसो हूंदो आहे जंहिंजी जसामत कंहिं गिरह या प्लेनेट जी जसामत जेतिरी हूंदी आहे, जंहिंजी घटाई तमामु घणी हूंदी आहे। हिकु अछे जामड़े तारे जा एटम हिक ॿिए सां एतिरे वेझड़ाई में हूंदा आहिनि जो उहे वधीक टुटी न सघंदा आहिनि, पर हिकु भेरो जॾहिं हिन में ज़ख़ीरो थियल गर्मी ख़तमु थी वेंदी त उहो वधीक चमकी न सघंदो ऐं ख़ला जी तारीकी में घुमंदे हिकु कारो जामड़ो या ब्लैक ड्वार्फ बणिजी वेंदो। वॾनि तारनि जी क़िस्मत मुख़्तलिफ़ हूंदी आहे। हिकु ॻाढ़ो देवकामत तारो
हीलियम खे कार्बन में तब्दील कंदो, पर हीलियम ख़त्म थियण खां पोइ लो समेत ॿिया केतिरा ई अंसर न्यूक्लियर हमलनि जे लाइ तमामु घणी मिक़दार मौजूदु हूंदा आहिनि। जॾहिं गांडापे लाइ कुझु बि नथो बचे त मर्कज़ी हिसो वधीक तवाने खे पैदा नथो करे ऐं सकली कशिश जी कुवत फातह थी वेंदी आहे। मर्कज़ी हिसे जो गर्मीपद 100 अरब डिग्री सेंटीग्रेड खां वधी वेंदो आहे। लोह जा एटम हिक ॿिए में पिड़जी वेंदा आहिनि ऐं मर्कज़ी हिसो हिकु धमाकेदार झटकी लहर या शॉक वेव सां तारे जे मर्कज़ी हिसे मां ॿाहिरि निकिरी वेंदो आहे। उहा झटकी लहर सुपरनोवा जे नाले सां सॾिजणु हिकु वॾे धमाके जो सबबु बणिजे थी, जेको तारे में रहिजी वियल अक्सर मवाद खे ख़ला में उछलाए छॾे थो। कंहिं सुपरनोवा मां एतिरी तवानाई ख़ारिज थिए थी जो कुझु ॾींहंनि ताईं उहा पूरी केकशां खां बि वधीक चमकी सघे थी। जेको मर्कज़ी हिसो बाक़ी बचियल हूंदो आहे उहो या त हिकु नंढे तमामु घणी घाटाई रखंदड़ जिस्म में दॿिजी वेंदो आहे, जंहिंखे न्यूट्रॉन तारो, या जेकॾहिं मर्कज़ी हिसो जो मायो तमामु घणो हूंदो त पोइ उहो ब्लैक होल में तब्दील थी वेंदो आहे। तारे जे फना थियण वारे अमल मां बची वियल गैसूं आख़िरकार हिकु नए तारे जी नर्सरी खे ठाहे सघनि थियूं, जिते सरासर नवां तारा बणिजी सघनि था।